ॾिसो पागल कंधा ॾिसो जुड़ भी झूमर पायोड़े जुड़ भी झूमर पायोड़े पागल कंधा ॾिसो। सिंध जे तारीख़ी सकाफ़ती माग कारूंझर मां ग्रेनाइट कढण लाइ सरकार जे जारी कयल इश्तिहार खां पोइ समूरी सिंध में ताव मौजूद आहे, जंहिं करे मुख़्तलिफ़ पार्टियुनि धार धार एहतजाजनि जो ऐलान बि कयो आहे। इन विच में जेतोणीकि सकाफ़त वारे वज़ीर सरदार शाह कारूंझर मां ग्रेनाइट कढण वारो इश्तिहार सरकार पारां वापसि वठण जो ट्वीट बि कयो आहे, पर वास्तेदार खाते जे वज़ीर शबीर बिजराणी पंहिंजे बयान में अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे कई। हिन चयो आहे त ही ऑक्शन 10 अरब टन ग्रेनाइट लाइ आहे, जेको ज़मीन जी सतह ते मौजूद आहे ऐं कारूंझर खां 15-20 किलोमीटर परे मैदानी इलाइक़े मां इहो ग्रेनाइट कढियो वेंदो। शबीर बिजराणी पंहिंजे बयान में चयो आहे त आउं हिन धरती जो पुटु आहियां ऐं धरती जे सकाफ़ती ऐं क़ौमी विरसे जी हिफ़ाज़त चङी रीति ॼाणा थो। सिंध जे मैदानी इलाइक़नि में केतिराई मिनरल्स मौजूद आहिनि। जांच पड़ताल बाद कानूनी तरीक़े सां इश्तिहार ॾेई खोटाई कई वेंदी आहे। कारूंझर जबल में हर क़िस्म जी खाण खोटण ते पाबंदी आहे। कारूंझर एरिया मां ग्रेनाइट कढण लाइ ॾिनल इश्तिहार खां पोइ समूरी सिंध में इहो एहतजाज शुरू थियो त कारूंझर हिकु तहज़ीबी विरसो, क़दीमी इंसानी विरसो ऐं सकाफ़ती असासो आहे, इन खे महफ़ूज़ बणायो वञे। सिंध जे बाशऊर सरकार जे उन कदम ख़िलाफ़ वॾो आवाज़ उथारियो। ख़ुदि डिप्टी कमिश्नर थरपाकर लाल दिने मंगी सरकार खे हिकु ख़त लिखियो त कारूंझर सिर्फ़ हिकु पत्थरनि जो जबल नाहे पर क़दीमी तहज़ीबी विरसो आहे। इन में खोटाई करण विरसे सां हथ चरांद हूंदी। इन खां सवाइ मक़ामी अदालत पारां बि कारूंझर खोटाई न करण जो हुकुमनामो आयल आहे। डिप्टी कमिश्नर माइंस एंड मिनरल खाते खे लिखियल ख़त में ॼाणायो वियो आहे त नंगर पाकर तारीख़ी तौर ते शाहूकार तारीख़ जो क़दीम ऐं वारिस इलाइक़ो आहे, जंहिंमें पाकिस्तान जा केतिराई शानदार यादगार मंदिर ऐं कुदरती ढंढू मौजूद आहिनि ऐं कारूंझर पहाड़ी सिलसिलो 1833 खां वठी पंहिंजे मुनफरिद सूंह जे हवाले सां मशहूर आहे। इन खां सवाइ झंगी जीवत खाते पारां इहो इलाइक़ो महफ़ूज़ इलाइक़ो करार ॾिनल आहे, जॾहिं त आलमी माहौलियाती इदारा कारूंझर खे रामसर साइट करार ॾेई चुका आहिनि। इन खां सवाइ समूरे पाकिस्तान में जैन धर्म ऐं महावीर जा मंदिर सिर्फ़ नंगर पाकर वारे इलाइक़े में लधा वञनि था। डिप्टी कमिश्नर ख़त में माइंस एंड मिनरल खाते खे यादि ॾियारियो आहे त कानूनी तौर ते बि तारीख़ी अहमियत वारनि हंधनि ते ग्रेनाइट कढण ऐं ॿियनि खोटाइनि खां मना थियल आहे। इन करे ज़िले इंतज़ामिया इन इश्तिहार खे कानून जी भनकड़ी समझे थी। डिप्टी कमिश्नर इन ख़त में हिकिड़ी अदालत जे फ़ैसिले जो बि ज़िक्र कयो आहे, जेको 4 मई 2023 ते एडिशनल सेशन जज 1 थरपाकर ॾिनो हो, जंहिंमें झंगली जीवत खाते जो डिप्टी कंजरवेटिव फरियादी हो। अदालत ॼाणायो हो त झंगली जीवत जे तहफ़ुज़ वारे एक्ट तहत जीवत जे महफ़ूज़ पनाहगाह करार ॾिनल इलाइक़े में रेती, बजरी, ग्रेनाइट, चाइना किले ऐं ॿी मादनियात कढण ते बंदिश आहे। डिप्टी कमिश्नर अहिड़ा समूरा दस्तावेज़ बि डायरेक्टर जनरल माइंस एंड मिनरल डेवलपमेंट खाते खे ॾियारे मोकिलिया आहिनि। मालूम थियो आहे त माइंस एंड मिनरल्स डेवलपमेंट खाते अहिड़ो इश्तिहार कुझु अर्सो अॻु जारी करण पिए चाहियो, पर उन वक़्त जे डायरेक्टर जनरल उमर फारूक बुलो कारूंझर मां ग्रेनाइट कढण वारे इश्तिहार जी मुखालफ़त कई हुई, जंहिं ते खेसि इन उहिदे तां हटायो वियो हो। वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन अरबाब लुत्फुल्लाह इश्तिहार जारी थियण खां पोइ कारूंझर मां ग्रेनाइट कढण जी मुखालफ़त कई। इन बि माइंस एंड मिनरल खाते जे वज़ीर खे हिकु ख़त लिखियो, जंहिंमें हिन ॼाणायो आहे त कारूंझर हिकु ख़ूबसूरत तारीख़ी विरसे वारो हंधु आहे ऐं इहो सकाफ़ती, जाग्राफियाई, माहौलियाती, तारीख़ी ऐं क़दीम आसारनि जे हवाले सां हिकु अहम विरसो आहे। अरबाब लुत्फुल्लाह ख़त में ॼाणायो आहे त कारूंझर सियाहनि लाइ वॾी कशिश हुजण सां गॾु केतिरनि अक़ीदनि जे पोइ लॻनि लाइ हिकु मुक़दस जॻह आहे ऐं इन जे रूहानी तौर ते वॾी अहमियत आहे। इन करे आउं कारूंझर जबल में माइंस एंड मिनरल खाते तरफ़ां खोटाई करण जी न रुगो मुखालफ़त कयां थो, पर अपील बि कयां थो त समूरा गॾिजी हिन विरसे खे बचायूं ऐं इहो मुतालबो कयूं त हिन खे आलमी विरसो करार ॾिनो वञे। हिन तजवीज़ ॾिनी त फौरी तौर ते नीलामी जा क़दम रोकिया वञनि ऐं कारूंझर में खुली कचहरी करे थरपाकर जे मक़ामी माण्हुनि जा ख़दशा ख़त्म कया वञनि। जिदोजहद में वकील बिरादरी बि शामिल थी वई आहे। मिठी बार तरफ़ां कारूंझर जी खोटाई वारे इश्तिहार ख़िलाफ़ मज़मती ठहराव पास कया वियो आहे ऐं अहिड़े अमल ख़िलाफ़ मज़ाहमत जो ऐलान कयो आहे। इन दौरान सोशल मीडिया ते थर जे सरगर्म कारकुननि कारूंझर बचाइण लाइ ट्रेंड शुरू कया। ट्विटर ते कारूंझर बचाए ट्रेंड में सॼी दुनिया मां माण्हुनि हिसो वरितो आहे।
जॾहिं त खाते पारां कारूंजर जी खोटाई करण लाइ ॾिनल इश्तिहार वापसि वठण जो सरकारी तौर ऐलान न थियो आहे। होॾां सिंध जे सियासी ऐं क़ौमपरस्त पार्टियुनि कारूंजर खे लीज़ ते ॾियण जी सख़्त मुख़ालफ़त कंदे धार धार एहतजाज जो ऐलान कयो आहे।